और ॻाल्हि उन में असांजी ज़िंदगी जी करे थो, असांजे तारीख़ जी करे थो, असांजी जदोजहद जी करे थो। सॼी इंसान ज़ात जॾहिं खां वठी जेका सो ईअं तहरीकुनि में जदोजहदनि में आई आहे, ज़ुल्म जे ख़िलाफ़ जॾहिं खां वठी जेको आहे इन इंसान जंगियूं ऐं जहिड़ा जेका शुरू कया आहिनि, पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ माण्हुनि शुरू कयो आहे। त पोइ उहे चार सुठा वॾा माण्हू, शाइर, आलिम, अदीब ऐं इहे सरफरिया माण्हू जेके आहिनि, इहे ई माण्हुनि जी मदद कंदा आहिनि। हींअर असांजी हालत इहा ई आहे, असीं उमदा पिया आहियूं, परेशान आहियूं, को हेॾा पियो वञे, को हेॾा पियो वञे, सभु हलूं पिया, लॻा पिया आहियूं, नतीजो कुझु कोन थो निकिरे। ऐं पछाड़ी जो मीटिंगूं थियनि थियूं, उन में वधीक गड़बड़ी था थियूं। उन में हीउ वक़्तु आहे, असांजी ॻाल्हि नथा सम्झो त लतीफ़ साईं जी ॻाल्हि सम्झो। हीउ लतीफ़ जेको आहे न असांखे हिकिड़ो घस थो ॾिए त कहिड़ी बि कंडीशन अची वञे। हाणे फर्ज़ धाड़ो लॻी वियो आहे, या खाट लॻी वियो आहे, या दरिया खॼी वियो आहे, या जबल खॼी विया, या ॿनियूं खॼी वियो, या ॿार खॼी विया, माना एक्सीडेंट थी वियो। हाणे छा कंदासीं यार, हाणे ताक़त बि कान्हे का, साम्हूं जेके आहिनि ताक़त वारा लाज़मी आहे त उन में जेको आहे क़ाइदो हूंदो, कानून हूंदो, हुकूमत हूंदियूं, राज हूंदो, भाग हूंदो। ईअं लठ खणी जेको आहे माण्हू सिधो हलियो वञे, दुश्मन जे मथां वञी बीहे, लाज़मी आहे त जहिड़ो विच में पइजी वेंदो न माण्हू, राज भाग सभिनी खे माण्हू जेको आहे गॾु करे वठंदो आहे माण्हू। त जहिड़ो लाज़मी दुश्मन जी जेका ताक़त आहे उनजो अंदाज़ो करे पोइ पंहिंजी ताक़त ठाहे पोइ करिणो पवंदो। पर को वक़्तु अहिड़ो थो वञे, अची वञे जो केरु हलण जे लाइ तयारु, माण्हू अकेलो थी। ज़िंदगी में जेके वॾा माण्हू जिन तारीख़ूं शुरू कयूं इनकलाब ऐं आज़ादी जो, उहे माण्हू अकेला थी विया। उन्हनि खे चयूं त ठीकु आहे, पोइ हेॾ न, पोइ अॻिते कोशिशि कंदासीं। ऐं ॿियो ही हालतूं ख़राबु आहिनि, हींअर कोन था हलूं, जेको वरी ईंदड़ साल हलंदासीं। माना इहे ॻाल्हियूं करे पोइ उनखे वरी पोइ थधो कंदा। ईअं न चवंदा त तूं जेको आहे जदोजहद न कर, तूं तारीख़ में न अचु, तूं पुनूं जे पुठियां न वञ, न उनखे चवंदा त ही उहा ई भुवण या सूअं न रे न सुथरी। ॻाल्हि भली आहे, सूअं खां सवाइ हीउ सफ़र जेको आहे सो ॾुखियो आहे, उन खां सवाइ माण्हू सफ़र, पर सूअं न हुजे त पोइ छा करे। पोइ ख़ुदि जेको आहे सो माण्हू खे सूअं थियणो, जेसिताईं को सूअं पैदा थिए तेसिताईं ख़ुदि माण्हू खे सूअं थियणो थो पए। हाणे हिते जेको आहे सो हिनखे पक थी वई, वरी केरु मदद कोन कंदो, मूंसां गॾु केरु बि कोन हलंदो। हे ॾे त खणी विया जेको आहे मुंहिंजे पुनूं खे, पर मूंखे त वञिणो, मूंखे त वेहणो कोन्हे। पोइ उते ऐलान थी करे, हेठि लियाई हे पूरींदसि पुनूं। जेके माण्हू चवंदा त हींअर ठहियो, अॻिते ॾिसंदासीं, ईंदड़ साल विढ़ंदासीं पंहिंजे हक़नि जे लाइ, ईंदड़ साल जंग कंदासीं, जंग विची में हींअर पई आहे कंदासीं, वरी ईंदड़ साल। ससी चए थी, लतीफ़ चए थो हेठि लियाई हे पूरींदसि पुनूं। चई आॾा लक लतीफ़ चए सोरियूं सुॼनि सेल। चई आॾा लक लतीफ़ चए सोरियूं सुॼनि सेल। त पोइ तो वटि ताक़त कहिड़ी आहे, तूं कीअं थी वञे। चई तकर ॿेलनि ॿेल, चई तकर ॿेलनि ॿेल जे सूर पिरिया जा साण, जे पिरी जा सूर जे करे मूंसां गॾु, तकर ॿेलनि ॿेल, ॼण मूंसां ॿेली मूंसां गॾनि, मूंसां साथी मूंसां गॾनि, सूंहं मूंसां गॾनि, आउं अकेली न आहियां। हाणे इहा सॼी दिलि जी ताक़त आहे केरु बि कोन। पर हीउ सम्झे थी जे आउं जेसिताईं आउं शुरूआति नथी करियां, हक़ु मुंहिंजो आहे। माण्हू बि ॾिसंदा न, जंहिंजो हक़ु वियो आहे उहो त मैदान ते अचे न घटि में घटि। तंहिंजे करे हीउ फ़ैसिलो थी करे कि हेठि लियाई हा, चई भले अकेली रहिजी वई आहे, मुंहिंजो केरु बि कोन्हे, को न को धणी, न को साईं, न को मिट, न को ॿाहिरि। पोइ बि चए जे हेठि लियाई आहे, ऐलान थी चई हेठि लियाई हा पूरींदसि पुनूं। हेठि लियाई ॾाढो ध्यानु सां। जेके माण्हू चवंदा थोरा आहियूं, अकेला आहियूं, लतीफ़ चवंदो हेठि लियाई,
ईंदड़ साल अलाह छा थिए, ईंदड़ साल ताईं हुजो अलाह न हुजो, ईंदड़ साल ही हालतूं हुजनि अलाह न हुजनि, ईंदड़ साल ख़बर ई न आहे अलाह कहिड़ा तूफ़ान आहिनि उहे चौधारी चढ़ा था घुरनि। हींअर ई वञिणो आहे चई हेठि बि आई हार पुरींदसि पुनो ॾे लेरनि थी लतीफ़ चए, लेरनि थी लतीफ़ चए पूंदसि पंध परियां चए रुली रुली छुली छपर जहिड़ियूं बि हालतूं आयूं रुली छुली मरी झुरी बि छपरनि में जबलनि में डूंगरनि में डोलावनि में चई रुली छुली छपरे कंहिं पर लाहिया कान कान पंहिंजी वई हली त मुड़ुस तोखां खणी की तोखां मुड़ुस खणी विया या कान मूंखे लाहिणी आहे। चई रुली छुली छपरे कंहिं पर लाहिया कान चई आहियां घणो अॼाण, चई आहियां घणो अॼाण पर सूर पिड़िया जा साण चई मूंखे अहिड़ी ॼाण बि कोन्हे का एतिरो अकुल बि कोन्हे आहियां अणॼाण अणपढ़ियल आहे पर मूं वटि हिकिड़ो सोर्स आहे, हिकिड़ी ताक़त मूं वटि आहे, उहा जेकॾहिं मूंसां गॾु आहे मूंखे कंहिंजी जेका कान कान्हे। आहियां घणो अॼाण पर सूर पिरिया जा साण पीउ जा सूर मूंसां गॾु छो सूर खां सवाइ माण्हू जेको आहे सो घोड़ा घोड़ा कोन कंदो माण्हू, इन खां वधीक ॿियो कहिड़ो जेको आहे सूर थींदो माण्हू खां ज़िंदगी खणी वञिजे, घर माण्हू खां कसिजी वञनि, घरनि खे जेको आहे बिलडोज़ करे छॾिजे, माण्हू सॼी जॻह ते क़ौम आहे सॼी क़ौम उनखे बुख मारे छॾिजे, उनजो पाणी बंदि करे छॾिजे, सॼे मुल्क जे बम वसाइजनि, उनजो अलो तलो उनजो तबाह करे साड़े छॾिजे। हीअ इंसानियत कहिड़ी तरक़ी कई आहे, तरक़ी ज़रा केॾांहुं तिरकी वई। हीउ माण्हू अॻे चवंदासीं माण्हू वहशी थी वियो आहे, पर हीअ वहशी खां त ॻाल्हि चढ़ी वई। हीअ त माण्हू जेके मशीनूं ठाहियूं अथनि उहे रुॻो तबाही जूं मशीनूं आहिनि, बचाव जे लाइ न कुझु बि कोन्हे। उन्हनि अचो पाण लतीफ़ साईं खे पढ़ो, उनमें इल्मु बि हासिलु करियो, उनमें असीं हौसलो बि उनमें हासिलु करियो ऐं मायूस क़ौम खे जीअरो करण वारो ही माण्हू आहे जंहिंजो नालो लतीफ़।